नाज़रीन, जसखम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ़्तारी ऐं क़ौम परस्त क़यादत ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरन में शटरबंद हड़ताल कई वई आहे। क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नाज़रीन, हैदराबाद जे कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी, नसीम नगर, सैरिश नगर ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमल तौर ते बंदि आहे। पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त वधायो वियो आहे। नाज़रीन, सन में क़ौम परस्त धुरियनि जे सर ते मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। कारकुननि तोड़े शहरन एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई आहे। नाज़रीन, पाड़े, तंगवाणी, सिजावल, जूने जो भान, सईदाबाद ऐं ॿियनि शहरनि में क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि अॻवाननि मुतालबो कयो आहे त सनान कुरैशी खे फ़ौरी आज़ादु करे क़ौम परस्त अॻवाननि मथां दाख़िल कयल केस ख़तमु कया वञनि। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारी ऐं क़ौम परस्त क़यादत ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरन में शटरबंद हड़ताल कई वई आहे। क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नाज़रीन, हैदराबाद जे कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी, नसीम नगर, सैरिश नगर ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमल तौर बंदि आहे। पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त वधायो वियो आहे। नाज़रीन, सन में क़ौम परस्त धुरियनि जे सर ते मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। कारकुननि तोड़े शहरन एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई आहे। नाज़रीन, बाड़े, तंगवाणी, सिजावल, जूने जो भान, सईदाबाद ऐं ॿियनि शहरन में क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। एहतजाज कंदड़नि अॻवाननि मुतालबो कयो आहे त सनान कुरैशी खे फ़ौरी आज़ादु करे क़ौम परस्त अॻवाननि मथां दाख़िल कयल केस ख़तमु कया वञनि।